वसल्लम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहli बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। असांजे मोहतरम साईं हज़रत मौलाना मीर हसन साहब दामद क़ादिम आलिया के काफ़ी कुछ ख़त्म नबूवत के बारे में ॿुधायो, जमायत खे माशाअल्लाह गरमायो। असां भी इन उन्वान सां ख़त्म नबूवत जो शेर ॿुधायो। नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां, नबी साईं जे नाम तां तयाली मकाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां, नबी साईं जे नाम तां तयाली मकाम तां असां घोर आयूं आका, नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां। ओ खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसुल आ बणायो, खुदा पाक जंहिंखे ख़त में खुदा अहिड़ो खुदाईअ में न खलकियो आ न खलकींदो, किनो काणो कुतो काफ़र कादियानी थो करे दावा, हिते भी लानती आहे उते भी मार खाईंदो, सजण जे पेर वारी दस जहानन खां मथे आहे, जुतीअ जान बजीअ खे मुंह वदे भलारो आया भाईंदो, किना कादियानी काफ़र कुल जहन्नम में हलिया वेंदा, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा महशर खे मल्हाईंदो, शफ़ाअत वारे ॾींहुं उम्मत जो सचो साकी, उन्यारनि खे अब्दुल वाहिद भरे कौसर पियारींदो। खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसुल आ बणायो, खुदा पाक जंहिंखे ख़त में रुसुल आ बणायो, असांजे हिस्से में आका सोई सोणो आयो, असांजे हिस्से में आका सोई सोणो आयो, और रसूलन जे न्यामता नबिन जे इमामता असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां, नबी साईं जे नाम तां तयाली मकाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां असां घोर आयो आका, नबी साईं जे नाम तां। मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो, मोहम्मद मिठे जे मटको मुस्तफ़ा आए वधी रौनक ज़माने जी, हकीकत आरज़ू पूरी थी वई हिन कारखाने जी, अचण अरबी जले दुआऊं वया सब अंबिया घुरदा, या ख्वाहिश यकोरंदी पे आई हिन जहानी जी, मोहम्मद के मुको मौला करे खातम नबियन जो, न मोहलत मिली का कादियानी के बहाने जी,
पीरीअ खे आ ॾिनो डातर कलामुल्ला करे तोहफ़ो न आबी घुर्ज अॼु ताईं बि कंहिं नावल फसानी जी अब्दुल वाहिद जतोई जॾहिं मोहम्मद जो मदाही आ पोइ तंहिंखे छा ज़रूरत आ ॻाइण कंहिं बिगानी जी मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो मोहम्मद मिठे जे मटको न थियो वा न थींदो नबी को पीरीअ खां पोइ ते आयो वा न ईंदो नबी को पीरीअ खां पोइ ते आयो वा न ईंदो ओ नबूवत जे क़यामत ऐं दाइम दवामत असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां दयाली मक़ाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ सभिनि कामिलनि खां अकमल रसूल जे थी कुफ्र वियो कतलाम हुरनी ही होको ॾिनो आ जायो अरबी जाम जेको सभिनी रसूलनि जो अरबी आहे इमाम मालिक मिड़नी खां मथे जंहिंजो कयो आ मकाम सोणे ते सभु को पढ़े लख दुरूद सलाम अब्दुल वाहिद भी उनी जो गोलो आहे गुलाम शल जतो इं खे जाम प्यारी दो प्यार ओ सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी आ रिसालत उन्हीअ खे सभ खां मथां ई मिली आ रिसालत उन्हीअ खे सभ खां मथां ई मिली आ ओ मिठल जे मकाम तां इज़त एतिराम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां दयाली मकाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां सजण सोहणे साईं जी को बेसारा करे थो सजण सोहणे साईं जी को बेसारा करे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो ओ भले उन कलाम तां दुआ ऐं सलाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां नबी साईं जे नाम तां दयाली मकाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां असां घोर आयूं आका नबी साईं जे नाम तां